हेलो अस्सलाम वालेकुम। सिंध टर्बिन सां गॾु आऊं ऐं आज़ाद नालो सां ॻाल्हि ॿोल कंदासीं सोलर एनर्जी जेका प्रोजेक्ट आहे सिंध हुकूमत जो उन हवाले सां त वर्ल्ड बैंक जी जेका आहे उहो सहकार सां हलण जेका आहे उहो सिंध सोलर एनर्जी प्रोजेक्ट जेका आहे उहो सिंध में हली रहियो हो, जंहिंखे जुलाई 2025 में जेका आहे मुकमल थियणो हो। 18 अरब खां मथे जो जेका प्रोजेक्ट हो, वॾो मनसूबो हो, जंहिंमें माना घरनि खे रोशन करणु, घरनि खे पंखा लाइटूं वग़ैरह ॾियणु ऐं उनखां अलावा सरकारी ऐं जेके निजी जेके इदारा आहिनि उन्हनि खे रोशन करणु ऐं उनखां अलावा जेके पार्कूं वग़ैरह ॿियूं आहिनि उन्हनि खे बि इहो प्रोजेक्ट में मुस्तफ़िद थियणो हो। पर जेका प्रोजेक्ट जेका मुख़्तलिफ़ कंपनियुनि जे हवाले कयो पियो ऐं एनजीओ वग़ैरह उन्हनि जे हवाले कयो पियो। उन में जेका करप्शन थी आहे, वॾे पैमाने ते करप्शन थी आहे। करप्शन सां गॾोगॾु फ्रॉड बि थियो आहे। फ्रॉड ईअं थियो त पंहिंजो जेका आहे ही चाइना सां गॾोगॾु जेका प्रोजेक्ट हो, असल जेके चाइना ऐं सिंध हुकूमत गॾियल तौर हिकिड़ो वाइदो कयो, उन तहत ही प्रोजेक्ट जेको सिंध में हलियो पए। तो उन में जेका आहे उहो हिकिड़ी कंपनी आहे, उन जेका आहे पखा जेके पंजाब मां ख़रीद कया ऐं ॼाणायो त जेका आहे उहो असां चाइना मां ख़रीद कया आहिनि। इहो हिकिड़ो वॾो फ्रॉड थियो आहे सिंध जी आवाम सां। इन हवाले सां टियों ॾींहुं जेका आहे सिंध काबीना जो वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह जी जेका आहे क़यादत में सिंध काबीना जो इजलास थियो। उन में जेका आहे कंपनियुनि खे ब्लैक लिस्ट कयो ऐं कंपनियुनि जा जेके नाला आहिनि पधिरा न आहिनि कया विया। पर उन्हनि में ॼाणायो आहे त जेके मुख़्तलिफ़ जेके कंपनियूं आहिनि उन्हनि खे ब्लैक लिस्ट कजे थो ऐं बेज़ाब्तियूं थियूं आहिनि। ऐं हाणे ॾिठो वञे त हिन जी जेका आहे उहो मिनिस्टर सैयद नासिर शाह रहियो, जेको सीनियर मिनिस्टर आहे सिंध काबीना में ऐं अहम जेका आहे उहो पीपल्स पार्टी जो रुकन बि आहे। तो उहो मिनिस्टर रहियो। हाणे सुवाल इहो पैदा थिए थो त छा सैयद नासिर शाह ख़िलाफ़ जेका कार्रवाई थींदी, या जेके कामूरा जेके नंढा नंढा कामूरा आहिनि या उन्हनि जे ख़िलाफ़ थींदी कार्रवाई। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो खातो हिकिड़ो मुलविस हूंदो आहे, भले कंपनी हुजनि की बि हुजे, पर इहा आहे त जेका हिकिड़ो खातो जेका आहे उहो सोलर एनर्जी जेका प्रोजेक्ट जेको करे पियो हिन ते एनर्जी ते कमु करे पियो, उहो हिकिड़ो खातो हिन में मुलविस हूंदो। ज़ाहिरी उनजी जेका आहे उहो सहकार सां ई जेका थियूं बेज़ाब्तियूं थियूं हूंदियूं कंपनियूं थियूं आहिनि जेके उन्हनि करप्शन कई हूंदी। तो हाणे ॾिठो वञे त जेका वज़ीर ख़िलाफ़ कार्रवाई थिए थी, या जेके नंढा नंढा जेके कामूरा आहिनि उहो जेके कुर्बानी जो बकरो बणिजनि था। ऐं वज़ीर आला सिंध पारां जेके अहकामात जारी कया आहिनि त कंपनियुनि खे ब्लैक लिस्ट करे रिपोर्ट ॾिनी वञे। फ्रांसिक ऑडिट जो बि हुकुम ॾिनो आहे। त हाणे ॾिठो वञे कहिड़ियुनि कहिड़ियुनि कंपनियूं जेके आहिनि उहे मुलविस आहिनि। ऐं हिकिड़ो सिंध जी आवाम सां हिकिड़ो वॾो फ्रॉड थियो आहे त जेका आहे उन्हनि खे ॼाणायो त हीउ चाइना जो माल आहे, चाइना खां अचे पियो, जेका इम्पोर्टेड न आहे, पर उहो ॾिठो वञे उतां ई ख़रीद कई वियो आहे, हितां ख़रीद करे आवाम खे ॾिनो। ऐं उनमें पैसा वरिता आहिनि 5,000 खां मथे जेके आहिनि उहो वठी जेके घर जेके उन्हनि खे जेके सोलर ॾिनो वियो पिए, जीअं पखा आहिनि या बैटरियूं वग़ैरह ॾिनियूं वञियूं पियूं। त उनमें सिंध हुकूमत जेका प्रोजेक्ट हो त जेके जिते बिजली आहे ऐं न आहे उते ई पिया ॾियणो आहे। ऐं उनखां अलावा जिते बिजली जेके घटि यूज़ कंदा, जेके यूनिट जेके घटि यूनिट्स यूज़ कंदा जेके सार्फिन आहिनि उन्हनि खे जेका हीउ ॾियणो हो, पर उन्हनि ताईं अञा ताईं इहा पहुची न सघियो आहे। केतिरा ई घराना जेके आहिनि अञा ताईं रहियल आहिनि। ऐं जेका ही वॾो जेको मेगा हिकिड़ो प्रोजेक्ट हो सिंध हुकूमत जो, इहो करप्शन जे वर चढ़ी वियो। हाणे ॾिठो वञे त हिन जो छा थियणो वञे पियो। ऐं उते सुवाल आहे त कहिड़नि कहिड़नि माण्हुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थिए थी, कहिड़ियूं कहिड़ियूं कंपनियूं ब्लैक लिस्ट थियनि थियूं।